बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए लेसन के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 9वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है बम्भोर। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 9 बम्भोर। असां वटि ससुई ऐं पुनूअ जो किस्सो तमामु घणो मशहूरु आहे। ससी बम्भोर शहर जी रहाकू हुई। बम्भोर जो शहर हिन वक़्तु फिटल आहे, पर उन जी खोटाईअ मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त बम्भोर ॾाढो सुहिणो वसंदड़ शहर ऐं वॾो वापारी मर्कज़ हो। हिन किसे में ॿुधायल आहे त वॾा वॾा वापारी काफ़िला हिते ईंदा हुआ। शहर जा माण्हू ॾाढा सुखिया सताबा हुआ। हिन वक़्तु अहिड़ो सुखियो सताबो शहर मिटीअ जो ढेर थियो पियो आहे। बम्भोर जो भेड़ो कराचीअ खां ओभर तरफ़ 64 किलोमीटर पंध ते आहे। कराचीअ खां ठटे ॾांहुं ईंदड़ क़ौमी शाहराह ते मिल एरिया वटि हिक वॾे बोर्ड ते थुल्हनि अखरनि में बम्भोर लिखियल आहे। दड़े जो तरफ़ ॾेखारण लाइ बोर्ड ते तीर जो निशान बि ॾिनल आहे। हिन पंध खां दड़ो अटिकल 3 किलोमीटर ॾखण तरफ़ आहे। कुझु साल अॻे हिते का बि वसंदी कान हुई, रुगो मिटीअ जो ढेर हो। चौधारी ठिकर भितर टिड़िया पखड़िया पिया हूंदा हुआ। हिन वक़्तु क़दीम आसारनि जे खाते तरफ़ां उते अजाइब घर, मुसाफ़िर खानो, हिक नंढी मस्जिद ऐं पार्क क़ाइमु कया विया आहिनि। हिते पीअण जे पाणीअ जो मुनासिब इंतिज़ाम कयल आहे। कराचीअ खे वेझो हुअण करे हिते माण्हुनि जी चङी अच वञ आहे ऐं ख़ासि करे मोकल जे ॾींहं में हिते घणा माण्हू घुमण लाइ अचनि था। हीउ शहर कंहिं ॿधायो हो ऐं कॾहिं आबाद थियो या फिटो, इन जी का बि सही ख़बर कान आहे। भेड़े जी खोटाईअ मां हथ आयल शयुनि खे ॾिसी माहिरनि अंदाज़ो लॻायो आहे त उहो अॼु खां 2000 साल अॻु आबाद हो। हिन भेड़े जा 2 हिसा आहिनि। इन्हनि मां हिकु आहे वारियासी टुकरी, जंहिंजे चौधारी कंहिं ज़माने में पत्थर जो मज़बूत कोट ॾिनल हो, ऐं ॿियो आहे शहर जो ॿाहिरियों हिसो, जेको क़िले जे ओभर ऐं उत्तर तरफ़ पखिड़ियल हो। भेड़े जे पासे में ओभर तरफ़ पुराणो क़ब्रिस्तान बि आहे। शहर जे क़िले वारो हिसो अटिकल 7-8 एकड़ थींदो, जो ओलह खां ओभर तरफ़ पखिड़ियल आहे। इन क़िले जी डेघ वेकर खां ॿीणी थींदी। ॾखण तरफ़ खां अरबी समुंड भेड़े सां लॻो बीठो आहे। खोटाई रुगो क़िले जी भित जे उत्तर ऐं ओभर तरफ़ थी आहे। क़िले जी अॾावत पत्थर सां थियल हुई। मंझंदि उन वक़्त जे दस्तूर मूजिबि
थोरे थोरे मुफ़ासिले ते मोर्चा ठहियल आहिनि। हिन वक़्त बि क़िले जी भित हेठें शहर खां 6 मीटर मथे आहे। खोटाईअ बैदि क़िले जा 3 दरवाज़ा ज़ाहिर थिया आहिनि, हिकु ओभर तरफ़, ॿियो उत्तर तरफ़ ऐं टियों ॾखण तरफ़। इन्हनि जूं चाढ़ियूं घड़ियल पथरनि जूं आहिनि। हिन भेड़े जे मथे तह मां मुसलमान हुकुमराननि जे ज़माने जूं केतिरियूं ई शयूं पिणु मिलियूं आहिनि। क़िले अंदरि हिकु मस्जिद बि मिली आहे, जा 37 मीटर डिघी ऐं 36 मीटर वेकिरी आहे। इन जे अङण में पकियुनि सिरनि जो फ़र्श लॻल आहे। विज़ूअ वारी जाइ पके चुन सां लितल आहे ऐं पाणीअ जे नेकाल लाइ पकी नाली ठहियल आहे। मस्जिद खां ओलह तरफ़ थोरो परभरो हिकु घर मिलियो आहे, जंहिंजो अङण चुन सां लितल आहे। जायूं अक्सर करे पथरनि ऐं कचियनि सिरनि जूं ठहियल आहिनि। ॾखण तरफ़ क़िले जे दर वटि हिकु जाइ मिली आहे, जंहिं लाइ गुमान आहे त उहा धिको हुई। क़िले जे उत्तर ओभर में हिकु ढंढ आहे, जा हींअर घणी लटिजी वई आहे। तंहिं हूंदे बि वीर चढ़ण वक़्तु समुंड जे पाणीअ सां भरिजी वेंदी आहे। पाणीअ खां बचाव लाइ क़िले खे पुस्ती लॻल हुई, जा खोटाईअ सां ज़ाहिर थी पई आहे। शहर जे उत्तर तरफ़ क़िले जी भित जे ॿाहिरां हिकु कारखाने जा निशान मिलिया आहिनि। उते हिकु वॾो हॉल ऐं पासे में नंढा नंढा कमरा बि ज़ाहिर थिया आहिनि। कारखाने में ठिकर जा वॾा कूनार पूरियल मिलिया आहिनि। इन्हीअ क़िस्म जा कूनार शहर जे ॿियनि हिसनि में पिणु मिलिया आहिनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त हीउ शहरु उन वक़्तु वॾो हुनरी मर्कज़ हो। हितां जेकी शयूं लधियूं आहिनि से सभु हिते क़ाइमु कयल अजाइब घर में रखियल आहिनि। मुसलमाननि खां अॻु जे ज़माने जा ठिकर जा चिटियल थांव, मिटीअ ऐं चीनीअ जी थांवनि जा नमूना, पथर ते अरबीअ में उकिरियल मस्जिद मां हथ आयल कुतबा, सोन चांदीअ ऐं टामे जा सिक्का, सिकनि ठाहिण जा सांचा वग़ैरह ॿिए पासे रखियल आहिनि। इन्हीअ खां सवाइ उते शीशे, आज, सिप, लोह ऐं टामे जूं हथ आयल शयूं पिणु रखियल आहिनि। असांखे पंहिंजे क़दीम आसारनि जी हिफ़ाज़त करणु घुरिजे ऐं उन क़दीम विरसे सां प्यारु करणु घुरिजे।